हिननि उस्तादनि जी महफ़िल में मौजूद हिन उस्तादनि जी क़यादत उस्ताद साहिबान असांजूं भेनरूं ऐं ॿियनि मकातबे फ़िक्र सां वाबस्ता सब दोस्तों साथियों जीअं सिंध जीअं उस्ताद जीअं पेके सब खां पहिरीं लख मुबारक ॾींदुसि असांजी हिकिड़ी इंतिहाई बहादुर भेण अदी अमीना ताहिर कंबराणी खे जंहिं हिकु वॾी जदोजहद खां पोइ वॾे मुक़ाबले खां पोइ टंडो अलाहियार जे हिननि गयूर उस्तादनि हिननि बाशऊर उस्तादनि जी क़यादत जी जेका पग आहे उहा संभाली आहे ऐं हुन भेण ऐं हुनजी सॼी बाडी खे लख लख मुबारक ॾियां थो। उस्ताद जॾहिं ज़हन में इहो खाको अचे थो इहो नालो अचे थो त सभ खां पहिरीं असांखे फ़ख्रु थिए थो उन लफ़्ज़ ते उन पेशे ते जो असां उन पेशे सां वाबस्ता आहियूं जंहिं पेशे जे नाले ते इहा काइनात ख़लक़ी वई ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस जंहिंमें पाण फरमायूं त बेशक मूंखे उस्ताद करे मोकिलियो वियो आहे तव्हां त हिन दुनिया जे माण्हुनि जे बुरे अख़लाक़नि खे सवारिया इन खां वधीक हमेशह चवंदो आहियां त को दलील ई कोन्हे उस्ताद जी अज़मत जो असां तसलसल आहियूं उन अज़मत जो उन पेशे जो त जेतिरो असांजो मक़ाम आहे त असांजूं ज़िम्मेवारियूं बि ओतिरियूं ई ज़्यादा आहिनि। हिकु उस्ताद जी हैसियत में असांखे हिन पूरे मुआशरे खे बहितरी जी तरफ़ अची वञिणो आहे। असांखे हिते हिन न सिर्फ़ु मुआशरे पर पंहिंजी पूरी क़ौम उनजी असांखे अॻुवाणी करणी आहे। असां जॾहिं पंहिंजे स्कूलनि ते हुजूं था त उते मौजूदु असांजी क़ौम जा नंढा ॿार जिन जी तइलीम ऐं तरबियत असांखे करणी आहे उन्हनि जे ज़रिए असां पंहिंजे मुस्तक़बिल जे मुआशरे जी बहितरी आणे सघूं था। मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे सभिनी उस्तादनि खे मुंहिंजी भेनरुनि खे त असांजो जेको फ़र्ज़ु आहे जेतिरो असांजो रुतबो आहे ओतिरो ई फ़र्ज़ु बि वॾो आहे त असां सभु गॾिजी हिन क़ौम जी अॻुवाणी करियूं। असां सभु गॾिजी हिन मुआशरे जी संवार में पंहिंजो किरदारु अदा कयूं। उन सां गॾु जॾहिं ॻाल्हि अचे असांजे हक़नि जी त पोइ असांजी पेटेल जेका तंज़ीम आहे उहा असांजो पहिरियों ऐं आख़िरी उमेद आहे त असां सभु गॾिजी जॾहिं बि का जदोजहद थिए जॾहिं बि को सॾु मिले त असां सभु वधि खां वधि उन में शामिलु थियूं त जीअं असां पंहिंजा हक़ बि हासिलु करे सघूं। यकीनन टाइम ज़्यादा थी वियो आहे उस्तादनि जी महफ़िल में उस्तादनि सां ॻाल्हाइण जे लाइ त इलाही दिलि चवे थी पर हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी खे मुबारकूं तव्हां सभिनी जी महिरबानी।